रवासिन गोठ के पास रंगली शाह ऐं अॻूणे यूसी चेयरमैन यासीन शाह खिलाफ़ कोठड़न हुसैन बश्क, नबी बश्क, धणी बश्क एहतजाज करे चयो आहे त बासर वॾेरो असांजी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। असांखे ॻोठ मलॾण लाइ पुलिस सां मिली भगत करे असांजे मथां कूड़ियूं एफआईआरूं दाख़िल करायूं अथसि। उन्हनि एसएसपी घोटकी खां मुतालबो कयो त बासर माण्हू मथां कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त ज़मीन मुंहिंजी क़ाबूली ज़मीन आहे, 131 नंबर आहे, 17 जरेब 17 घुंटा, इहा असांजी एराज़ी आहे। उन खां पोइ केस कोर्ट में हलंदड़ आहे। हे मुंहिंजो घर बि आहे, क़ाबूली मुंहिंजी ज़मीन बि आहे। उन खां पोइ मां ते 4 एफआईआर करायूं अथई, अॼु 5 एफआईआर कराई अथई रंगली शाह पीरज़ादे। उन खां पोइ माण्हू वठी 40-50 मुंहिंजा वण ज़ोरी कटराए वियो आहे। उन असां भॼूं था, मुख़्तियार कार बि असांजे मथां आहे, एसपी सूबेदार बि असांजे मथां माना रेड करे थो पियो। अॼु असांजे 7 गाॾियूं अचण वारियूं पर कोन आयूं आहिनि। हिन महिल बि मियां रंगली शाह जे घर मंझि 100 माण्हू वेठो आहे थियो, 100 माण्हू वेठो आहे थियो असांजे कब्ज़ो करण जे लाइ। हाणे असां ग़रीब काॾे वञूं? हे घर बि असांजो आहे, सभु शइ असांजी आहे, खातो बि असांजो आहे। क़बूली ज़मीन आहे, पीउ ॾाॾे जी ज़मीन आहे असांजी। उन ते रंगली शाह कब्ज़ो करणु चाहे थो। अॼु बि 100 माण्हू उन जे उताक ते वेठो आहे थियो, ऐं एसएच वटि बि उनजो पुटु वेठो आहे थियो। उन खे सियासी हुकूमत जी सभु शयुनि जी सपोर्ट आहे, पैसा हलाए थो पियो। नाजाइज़ असां ते रेट आहिनि। हाणे सुभाणे असांजूं हाज़िरियूं आहिनि, वरी एफआईआर कटाए थो त जीअं ओॾां वरी गैर हाज़ुर थियनि त उनजा ज़ामिन मारायूं। रंगली शाह असांखे ॾाढो परेशान कयो आहे। असांजी पीउ ॾाॾे जी पंहिंजी जागीर आहे, असांजो खातो आहे, असांजी क़ाबूली ज़मीन आहे। 5 एफआईआर में रंगली असां ते कराई बीठो आहे। मामा चाचा अछी ॾाढ़ी सां असां ढकिया बीठा आहियूं। एसएचओ एसपी इहे वॾा माण्हू जेके आहिनि पैसा खावायूं बीठो आहे। हिन महिल बि उन जो 100 माण्हू उताक ते वेठो आहे त पोइ असां कब्ज़ो कंदासीं। असां पंहिंजे घर में वेठा आहियूं। असांखे इहा अपील आहे, असां ते काई एफआईआर न थिए। असांजे मथां हुकूमत जो